ओम शांति। अॼु जा मावक आहिनि वर्तमान लास्ट समय जो फास्ट पुरुषार्थ आहे। वर्तमान लास्ट समय जो फास्ट पुरुषार्थ 22/6/76 जा मावक आहिनि। अॼु विशेष अति स्नेही सिकीलदे मिलन मल्हाइण जे चेतन चात्रक ॿारनि जे प्रति बाप दादा मुखड़ो ॾिसण जे लाइ आया आहिनि। अॼु विशेष अति स्नेही सिकीलदा मिलन मल्हाइण जे चैतन्य चात्रक ॿारनि जे प्रति बाप दादा मुखड़ो ॾिसण लाइ आया आहिनि। इहे सदा मिलन जे संकल्प में सदा हिन ई लग्न में लॻे उहे ॿार जेतिरो बाप खे यादि कंदा आहिनि ओतिरो बाप दादा बि रिटर्न में यादि कंदा आहिनि। अहिड़ा पदमा पदम भाग्यशाली आत्मायूं जंहिंखे भॻवान बि यादि कंदो आहे, बाप खे बि प्रिय, विश्व खे बि प्रिय हूंदियूं आहिनि। अहिड़ी आत्मायूं जीअं ॿार बाप जो आह्वान कंदा आहिनि, उहो विश्व जी आत्मायूं तव्हां सभु श्रेष्ठ आत्माउनि जो आह्वान कंदियूं आहिनि। जीअं असां बाबा जो जेतिरो असां बाबा खे यादि कंदा आहियूं न, ओतिरो असांखे बि दुनिया में माण्हू कंहिं न कंहिं नाम रूप सां यादि कंदा आहिनि। अहिड़े आह्वान जे आलाप कननि में ॿुधाए में ॾियनि था। विशेष हिन नुमा शाम जे समय जॾहिं सूर्य अस्त थींदो आहे न, अहिड़े समय बाप सां गॾु गॾु ज्ञान सूर्य सां गॾु लकी सितारनि खे अंधकार मिटाइण वारे ज्योति स्वरूप सम्झी करे हिन हद जी लाइट खे नमस्कार कंदा आहिनि न। राति जो माण्हू जॾहिं लाइट जलाईंदा आहिनि न, कई माण्हू त नमस्कार कंदा आहिनि। त अहिड़े समय ते जॾहिं सूर्य अस्त थींदो आहे त बाप सां गॾु गॾु ज्ञान सूर्य सां गॾु तव्हां लकी सितारनि खे अंधकार मिटाइण वारा ज्योति स्वरूप सम्झी करे हिन हद जी लाइट्स खे माण्हू नमस्कार कंदा आहिनि। इहे कंहिंजी यादगार आहे। अनुभव थींदो आहे कि रोज़ु असां श्रेष्ठ आत्माउनि खे नमस्कार करनि था। भई माण्हू त न ॼाणंदा आहिनि इहे सूर्य चांद तारा छा आहिनि, इहे त बत्तियूं आहिनि। लेकिन चैतन्य में ज्ञान सूर्य बाप, ज्ञान चंद्रमा ब्रह्मा मां असां लकी सितारा आहियूं न। ऐं जेके राति जो लाइट्स जलदियूं आहिनि, इहे रोशनी कंदियूं आहिनि न। भई सूर्य अस्त थी वियो, हुन खां पोइ असांखे रोशनी ॾियण वारो केरु? इहे लाइट्स। त इन करे माण्हू हिननि खे नमस्ते कंदा आहिनि। त असां जॾहिं बाबा शिव बाबा हली वेंदा त हिन विश्व खे पालना करण जे निमित्त असां ॿारनि खे बाबा हिते विहारे वेंदा न। बाबा चवंदा आहिनि न, तव्हां सर्व जा पूर्वज आत्मा आहियो। त हिन करे हिन जे यादगार में माण्हू लाइट खे नमस्कार कंदा आहिनि। अनुभव थींदो आहे कि रोज़ु असां श्रेष्ठ आत्माउनि खे नमस्कार था करनि। छो जो बाप बि अहिड़ी श्रेष्ठ आत्मा व विश्व एवं ब्रह्मांड जे मालिक आत्माउनि खे रोज़ु नमस्कार कंदा आहिनि। बाबा असांखे नमस्कार कंदा आहिनि, हिन जे बदिले माण्हू भी असांखे नमस्कार कंदियूं आहिनि। विश्व जी आत्माउनि खे बाबा, श्रेष्ठ आत्माउनि खे, ब्रह्मांड विश्व एवं ब्रह्मांड जे मालिकनि खे रोज़ शिव बाबा नमस्ते कंदो आहे। इन जे फलस्वरूप रोज़ आत्मायूं बि असांखे गुप्त रूप में असांखे नमस्ते कंदियूं आहिनि, लेकिन ॼाणंदा न आहिनि कि इहे केरु आहिनि। असां लाइट खे नमस्ते छो था करूं? माण्हू इहे ॼाणंदा न आहिनि, लेकिन कंदा आहिनि न। त बाबा चवनि था, अहिड़ा नमस्कार योग्य स्वयं खे अनुभव कंदा आहियो। ईअं त न सम्झंदा आहियो कि इहे गायन व पूजन त पुराण व अन्य वत्सन जो आहे। भई सिर्फ़ु वॾा वॾा जो ज्ञान ॾींदा आहिनि हुननि खे ई त न सम्झंदा आहियो कि हिननि जो ई पूजन गायन आहे। भई भक्ति मार्ग में पूजा जो थिए थी, ईअं त न सम्झंदा आहियो कि भई इहे त वॾनि जी ई थिए थी, असांजी नथी थी। बाबा चईंदा आहिनि न, सभिनि जा भक्त हूंदा आहिनि। 33 करोड़ देवी देवताउनि में आहे न मां असां सभु। त बाबा चवंदा आहिनि, अहिड़ा नमस्कार योग्य स्वयं खे अनुभव कंदा आहियो।
ईअं त न सम्झंदा आहियो कि गायन व पूजन त पुराण व अन्य वत्सन जो थींदो। नए नए तीव्र पुरुषारथ में हलण वारा बाप दादा जे नैननि में विशेष समायल आहिनि। जेका नया नया ॿार ईंदा आहिनि, हाणे बि केॾा नया नया ॿार अचनि था, नए नए ॿार तीव्र पुरुषारथ सां हलण वारा बाप दादा जे नैननि में विशेष समायल आहिनि। जीअं ॿारनि जे नैननि में बाबा समायल आहे न, सदा साथ आहे न बाबा, ऐं समीप्य अनुभव कंदा आहिनि। ईअं देरी सां जो ईंदा आहिनि न, देरी सां ईंदे हुए बि परे न, हमेशह बाप दादा जे समीप आहिनि। हिन करे लास्ट में अचण वारे ॿारनि खे ड्रामा अनुसार हाई जंप द्वारा फास्ट अर्थात फर्स्ट में वञण जो गोल्डन चांस मिलियल आहे। लास्ट में अचण वारनि खे फर्स्ट वञण जो गोल्डन चांस मिलियल आहे। अहिड़ा गोल्डन चांस खे सदा स्मृति में रखंदे हुए फुल अटेंशन रखो कि असां लास्ट सो फास्ट अचण वारी आत्मायूं आहियूं। एतिरो असांखे गोल्डन चांस आहे त हिनखे यादि रखी सदा फुल अटेंशन में रहो। बाप दादा बि नए ॿारनि जे उमंग उत्साह हिम्मत खे ॾिसी हर्षित थींदा आहिनि। बाबा बि नए ॿारनि जे उमंग उत्साह हिम्मत खे ॾिसी हर्षित थींदा आहिनि ऐं साथ साथ सहयोग ऐं विशेष स्नेह बि ॾींदा आहिनि। हर्षित भी थींदा आहिनि ऐं सहयोग ऐं विशेष स्नेह बि ॾींदा आहिनि। हाणे हिन वर्ष विश्व जी आत्माउनि जी अनेक प्रकार जी इच्छाऊं अर्थात कामना पूर्ण करण जो दृढ़ संकल्प धारण करो। बाबा चवनि था कि हाणे कहिड़ो दृढ़ संकल्प धारण करिणो आहे? अनेक प्रकार जी इच्छाएं एवं कामनाऊं जो अनेक आत्माउनि जूं आहिनि न, उन्हनि खे पूरी करण जी, शुभ इच्छाउनि खे पूरी करण जी दृढ़ संकल्प करो। ॿियनि जी इच्छाऊं पूर्ण करण अर्थात स्वयं खे इच्छा मात्रम अविद्या ठाहिण। असां जॾहिं ॿियनि जी इच्छा पूरी करण में लॻी वेंदासीं त ख़ुदि जी इच्छा रहंदी न आहे न। जीअं ॾियणु अर्थात वठणु, उन में ई ख़ुशी अनुभव थींदी। ईअं ई ॿियनि जी इच्छाऊं पूर्ण करण अर्थात स्वयं खे संपन्न ठाहिण। जीअं अगरि कोई माण्हू ॿिए जी इच्छा पूरी करण में लॻी वञे त ख़ुदि जी सभु इच्छाऊं हुनखे छॾणियूं पवंदियूं आहिनि। त उहो ई बाबा चवनि था, अगरि तव्हां ॿियनि जी इच्छा खे पूर्ण कंदव न, अर्थात ॿियनि खे ॾींदव ज्ञान गुण शक्तियूं, त हिन सां असां स्वयं संपन्न ठही वेंदासीं। वर्तमान लास्ट समय जो फास्ट पुरुषार्थ इहो आहे, हिकु ई समय ते हाणे असांखे 2 कार्य करणा आहिनि, डबल कार्य करणा आहिनि। उहो कहिड़ो? अन्य प्रति ॾियो अर्थात स्वयं में उहो कमी भरणु, अर्थात अन्य खे ठाहिणो ई ठहिणो आहे। जीअं भक्ति मार्ग में चईंदा आहिनि न, जे वस्तु जी कमी हूंदी आहे हुन वस्तु खे दान करो, त दान ॾियण सां हुन वस्तु जी कॾहिं कमी न रहंदी। चईंदा आहिनि न, त जीअं सम्झो कोई ॾाढो बीमार रहंदो आहे त माण्हू चईंदा आहिनि न कि हिनखे दान करायो। त अगरि सम्झो कोई ॾाढो बीमार रहंदो आहे, उहो हॉस्पिटल में या कंहिं ज़रूरतमंद माण्हू खे बीमारी जे समय अगरि तव्हां वटि पैसो आहे, अगरि तव्हां हुनखे दान कंदा त हुनजी दुआयुनि सां तव्हांजी बीमारियूं जल्दी ठीकु थी वेंदियूं। तॾहिं बाबा चईंदा आहिनि न, हॉस्पिटल हिन समय ठाहींदव त ॿिए समय तव्हांखे शरीर सुठो मिलंदो। त हाणे बि अगरि तव्हांखे बीमारियूं, बाबा चईंदा आहिनि न भक्ति मार्ग में चईंदा आहिनि न कि जे वस्तु जी कमी हूंदी आहे हुन वस्तु खे दान करण सां, दान ॾियण सां हुन वस्तु जी कमी ख़तमु थी वेंदी आहे। त ॾियण ई वठण थी। हिते असांखे छा ॾियणो आहे? अगरि असां में कोई बि बुरो स्वभाव संस्कार आहे, अगरि असां में शांति प्रेम आनंद ज्ञान पवित्रता शक्तियूं गुणनि जी कमी कंहिंमें बि तव्हांखे नज़र अचे थी न, उहो गुण उहा शक्ति विश्व खे दान ॾियो। सम्झो तव्हांजो क्रोध नथो वञे त तव्हां पूरे विश्व खे रोज़ क्रोध मुक्त जे संकल्प सां दान ॾियो। पूरे विश्व में सभी आत्माऊं क्रोध मुक्त आहिनि, सभी शांत आहिनि, त उहो असांखे बि मिली वेंदो। त डबल सेवा थी वई न।
हाणे बाबा चए थो 2 सेवा करो हिकु साथ, ॾियणु अर्थात वठणु। तव्हां में अगरि कोई बि अहिड़ो संस्कार आहे, सम्झो तव्हां में रोइण जो संस्कार आहे, उहो नथो वञे, त बाबा चवनि था संकल्प करो सभी आत्माउनि जो रोइण जो संस्कार ख़तमु थो थींदो वञे। उहो ॿियनि खे बि मिली वेंदो, तव्हांखे बि मिली वेंदो। ईअं ई जंहिं सब्जेक्ट में, जंहिं विशेषता में, जंहिं गुण में जी स्वयं में कमी महसूस थींदी आहे, हुन विशेषता व गुण जो दान करो, अर्थात अन्य आत्माउनि जे प्रति सेवा में लॻायो, त सेवा जो रिटर्न प्रत्यक्ष फल व मेवे जे रूप में स्वयं में बि अनुभव कंदव। तव्हां अगरि कंहिंखे कुझु सम्झाईंदा आहियो न, त सम्झाईंदे असांखे बि उहा ॻाल्हि सम्झ में अची वेंदी आहे। पहिरियों एतिरी सम्झ में न आई हुई, लेकिन जॾहिं ॿियनि खे असां बाबा जी श्रीमत अनुसार कोई बि पॉइंट सम्झायूं था कि न हीअं न करिणो खपे, हीअं करिणो खपे, त तव्हांखे स्वयं में बि उहा परिवर्तन अनुभव थींदो आहे। सेवा अर्थात मेवा मिलणु। हाणे एतिरो समय पुरुषार्थ जो रहियो थोरी आहे, जो पहिरियों स्वयं जे प्रति लॻायूं, पोइ अन्य जी सेवा जे प्रति लॻायूं। फास्ट पुरुषार्थ अर्थात स्वयं और अन्य आत्माउनि जी साथ साथ सेवा थे। हर सेकेंड, हर संकल्प में स्वयं जे कल्याण जी और विश्व जे कल्याण जी साथ साथ भावना हुजे। हर सेकेंड और हर संकल्प में स्वयं जे कल्याण जी, विश्व जे कल्याण जी साथ साथ भावना हुजे। ये थींदो आहे फास्ट पुरुषार्थ। स्वयं और विश्व जे प्रति हिकु ही सेकेंड में डबल कार्य थे, तॾहिं ही डबल ताज़दारी ठहींदा। अगरि हिकु समय में हिकु ही कार्य कंदा हो, त स्वयं जो व विश्व जो, हिकु ही समय अगरि हिकु कार्य कंदा हो या स्वयं जो या विश्व जो, त प्रालब्ध नई दुनिया में आहे न, असांखे हिकु क्राउन मिलंदो, लाइट जो अर्थात पवित्र जीवन, सुख शांति संपत्ति मिलंदी। लेकिन सत्युग में असांखे राज्य भाग्य न मिलंदो। राज्य भाग्य अगरि तव्हांखे राजा ठहिणो आहे, महाराजा महारानी ठहिणो आहे, त ॿियनि खे बि दान ॾियो ज्ञान गुण शक्तियुनि जो, तॾहिं ई तव्हां ऊच पद पाए सघंदव। न त अगरि तव्हां घर गृहस्थी में रहंदे पवित्र रहो था, धारणा करो था, कोई विघ्न नथा विझो, सुठी रीति हलो था, पंहिंजे जीवन में तव्हां ख़ुशि आहियो, तव्हांजो सुठो जीवन हले थो, लेकिन तव्हां ॿियनि खे नथा दान ॾेई सघो, ॿियनि खे नथा लाहे सघो, त तव्हांखे सत्युग में न हिकु ई क्राउन मिलंदो, पवित्रता जो क्राउन। अर्थात तव्हांजो जीवन सत्युग में असांजो सुख शांति संपत्ति वारो जीवन हूंदो, लेकिन राज्य जो तख़्त न मिलंदो, ताज प्राप्त न थींदो, अर्थात प्रजापद जी प्रालब्ध थींदी। त अगरि तव्हांखे प्रजा ठहिणो आहे, त तव्हां सेवा भले ई न करो, पंहिंजो धारणा कंदा हलो। उहो जीअं हाणे हिते आहे, जीअं प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट आहे, ऐं हुन खां पोइ बि हर स्टेट जा नंढा नंढा मिनिस्टर्स हूंदा आहिनि, ऐं असां केरु आहियूं? असां नॉर्मल, भई उहा नेता आहिनि, असां नॉर्मल जीवन था जियूं। उहो ई सत्युग में बि हिकु त पूरे विश्व जो मतिलबु लक्ष्मी नारायण हूंदो, पोइ हुन जे राज्य में बि अहिड़ा नंढा नंढा माण्हू हूंदा जीअं हाणे असां आहियूं। पोइ हर स्टेट में बि अलॻि अलॻि राजा रानी हूंदा, उन्हनि जे स्टेट में बि अलॻि अलॻि माण्हू हूंदा। हिकु हूंदो आहे दास दासी। दास दासी मतिलबु महाराजा महारानी जे घर में कमु करण वारा। ॿियो प्रजा मतिलबु कि असां हुन दुनिया में आहियूं, कुझु न कुझु कमु करूं था। सम्झो असां अनाज उगायूं, कपिड़ा ठाहियूं, या जो बि, जीअं हाणे कंहिंजी जूते जी चप्पल हूंदी आहे, कंहिंजी कपिड़नि जी चप्पल हूंदी आहे, कंहिंजी मिठाई जी दुकानु हूंदी आहे, चप्पल जी दुकानु, मिठाई जी दुकानु, चीजूं त खपनि न उते बि सभु। त अगरि असां हाणे बाबा जो ज्ञान गुण शक्तियूं कंहिंखे दान नथा करूं, लेकिन असां बाबा जी हर श्रीमत के पालन करे हलूं था, बाबा जो पक्को ब्राह्मण ॿार तव्हां ठही करे हलो था, त तव्हां उते प्रजापद पाईंदव। मतिलबु उते कुझु बि जेको बि कमु हूंदो आहे न, हाणे कंगा ठाहिण वारा बि खपनि,
जीअं हिते कंगन जो दुकान, चूड़ियुनि जो दुकान या जो बि उते चीज़ियूं हूंदियूं हुन जी असां दुकान या इहे चीज़ खोले करे वेही रहंदासीं त उहो थींदी आहे प्रजापद। त अगरि असां ज्ञान गुण शक्तियुनि जो दान न कंदासीं त असां प्रजापद में प्रारब्ध मिलंदी, असांखे राज्य पद न मिलंदो, राज्य जो तख़्त न मिलंदो, ताज न मिलंदो। त डबल क्राउन प्राप्त करण जो आधार आहे। ऐं दासी कीअं ठहींदो आहे? जेको बाबा जे कार्य में विघ्न विझे, जेको बाबा जे कार्य में विघ्न विझे, जेको बाबा जो ठही करे बि बाबा जे घर में रही करे या ॿाहिरि बि रही करे बाबा जी मुरली बि ॿुधे थो, धारणा बि पूरी नथो करे, सम्झे बि घटि थो, ऐं ॿियो ॿियनि जे जीवन में विघ्न बि थो विझे जंहिंसां डिससर्विस थींदी आहे, उहो उते वञी करे दासियूं ठहींदियूं। बाबा अॼु बि सुबुह जो चई न, जो पढ़ंदो बि न आहे ऐं पढ़ाईंदो बि न आहे। भई प्रजा वारी पढ़ंदी त सही, अगरि घर गृहस्थी में रही करे असां पढ़ूं त था, भले असां ॿियनि खे नथा बाटूं त असां प्रजापति में अची वेंदासीं, लेकिन असां पढ़ूं बि नथा, धारणा बि नथा करूं, ॿियनि खे पढ़ायूं बि नथा, लेकिन बाबा जे कार्य में विघ्न बि था विझूं ऐं डिससर्विस था करूं, त असां वञी करे सत्युग में त वेंदासीं असां, लेकिन दासी ठहींदासीं। त बाबा चवनि था पोइ दासी के था, हा हुते दासियूं त पवित्र हूंदियूं ई सही, लेकिन हुननि खे हिते हुननि कोई धारणा न कई, कुझु बि न कयो त हुननि खे पढ़े हुजे की धरी ठहिणो। अॼु बाबा चई न प्रजा जी बि दासियूं हूंदियूं आहिनि, जीअं ॾिसो प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट जे अॻियां पुठियां जो कमु करण वारा हूंदा आहिनि, ऐं असांजो नॉर्मल इंसान दुनिया में रहूं था, असांजे घर बि मायूं ईंदियूं आहिनि न कमु करणु, त हुते जेका हिते बाबा जे कार्य में ॾाढो ई विघ्न विझंदियूं न, त उहो प्रजा में बि उन्हनि जी दासियूं वञी करे ठहींदियूं। त असां ख़ुदि सम्झी करे बाबा जे ज्ञान में हलो, बाबा जे कार्य में तव्हांखे जेतिरो सम्झ में अचे थो ओतिरो धारण करे हलो। कॾहिं बि बाबा जे कम में न विघ्न न विझणो खपे, कॾहिं बि असांखे ईअं न चइणो खपे हीअ सेंटर ख़राबु, हीअ दीदी ख़राबु, हिते हीअं था करनि, हिते असांजो कमु आहे बाबा जो ज्ञान ॿुधो, तव्हांखां जेतिरी सेवा थिए थी करो, धारणा करो, लेकिन कुझु सम्झ में नथो अचे त असांखे कॾहिं बि न चइणो आहे की हीअ ख़राबु, हीअ उल्टो सुल्टो कमु था करनि, माण्हुनि खे हीअं था करनि, घुमाइनि था, भटकाइनि था। अगरि कोई ज्ञान में वञे तो तव्हांखे न बि तो सुठो लॻे, कॾहिं हूंदो आहे न घर वारा, त असांखे उन घर वारनि खे बि सम्झाइणो आहे, न त पोइ हुननि खे बि सज़ा प्राप्त थींदी आहे। उहो त अज्ञानी आहिनि त हुननि खे एतिरी सज़ा न मिलंदी, लेकिन असां ज्ञानी थी करे अगरि असां कुझु अहिड़ो कमु कंदा आहियूं न त पोइ असांखे हुते वञी करे दासी जो पद प्राप्त थींदो। त डबल क्राउन प्राप्त करण जो आधार आहे हर समय डबल सेवा, स्वयं जी ऐं अन्य आत्माउनि जी करो, ये लासो फास्ट पुरुषार्थ आहे। त हाणे बि अगरि तव्हां राज्य पद प्राप्त करणु चाहींदा आहियो त सदा सर्व जो भले जे लाइ संकल्प करो, ऐं जेकी बि तव्हां में कमी आहे उहो सभिनि खे दान ॾियो त तव्हां में बि भरतू थी वेंदी। अहिड़ो फास्ट पुरुषार्थ कंदा आहियो, ये चेकिंग वर्तमान समय में ये विशेष चेकिंग करो। हिन साधन द्वारा ही स्वयं ऐं समय खे परिवर्तन कंदासीं। जॾहिं असां ईअं कंदासीं न फास्ट पुरुषार्थ सां फास्ट पूरी स्थापना थी वेंदी, त समय बि जल्दी परिवर्तन थींदो। स्वयं ऐं समय खे परिवर्तन जल्दी करण जो इहे साधन आहे हाणे जे समय। अच्छा, अहिड़ा सदा उम्मीदवार स्वयं ऐं विश्व के जा परिवर्तक, बाप दादा जे समान विश्व कल्याण जी शुभ भावना रखण वारा। ॾिसो, ये सर्व जो भलो थिए, ये भी भावना है न, अंदरि चेक करो तव्हांजी थींदी आहे कि पहिरियों लॻंदो आहे पहिरियों मुंहिंजो, मुंहिंजे परिवार जो, मुंहिंजे सेंटर जो, मुंहिंजे शहर जो भलो थिए, कि दिलि सां निकिरंदो आहे पूरे विश्व जो भलो थिए बाबा।
पूरे विश्व जी आत्माउनि जो भलो थिए, प्रकृति यूनियन तत्व सभिनि जो भलो थिए। त विश्व बाप समान, बाप दादा जे समान सदा विश्व कल्याण जी शुभ भावना रखण वारा सर्व आत्माउनि जी सर्व कामनायूं संपन्न करण वारा तीव्र पुरुषार्थी, सर्व आत्माउनि जी सर्व कामनायूं पूर्ण करण वारा तीव्र पुरुषार्थी। सभी हाणे चवनि था न मुक्ति मिले, असांखे सुख शांति मिले, त इहे सभिनि जी कामना पूर्ण करण वारा तीव्र पुरुषार्थी ॿारनि खे समय और संकल्प की सेवा में लगाइण वारा विश्व सेवाधारी, विश्व कल्याणकारी सर्वश्रेष्ठ आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।